कंधाकोट खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल खालिक चाचड़। कंधाकोट लगे बख्शापुर थाने जे हद मेन इंडस हाईवे गोठ खैर मोहम्मद भंगवार वटि एक हफ़्तो अॻु भंगवार बिरादरी से तालुक़ रखंदड़ ॾोहारी क़िस्म के हथियार बंदन हथां क़त्ल थी वियल ॿिनि मासूम ॻोठाणनि जा क़ातिल हफ़्तो गुज़रण बावजूद भी गिरफ़्तार न थी सघिया। वारसन पुलिस की नाअहली करे मायूस बणियल इन सिलसिले में शहीद उस्ताद मुराद अली भंगवार और मोहम्मद पनाह भंगवार जे वारसन उस्ताद अब्दुल खालिक भंगवार, डॉक्टर रफ़ीक अहमद भंगवार, अब्दुल मजीद भंगवार और सफ़रदीन भंगवार, बशीर अहमद भंगवार, गालिब भंगवार, सदर दीन भंगवार और बेन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु खैर मोहम्मद भंगवार वटि बख्शापुर के माल के पिड़ीअ खां वापस घर ईंदड़ बेगुनाह असांजे नौजवान के भंगवार बिरादरी से तालुक़ रखंदड़ ॾोहारियुनि सरेआम फायरिंग करे शहीद करे पुलिस चौकियुनि खां बिना कंहिं खौफ़ के आसानी से फरार थी विया आहिनि। पर पुलिस हफ़्तो गुज़रण बावजूद कख बनी बीणो न कयो आहे। शहीद जे वारसनि वधीक ॿुधायो त असां मथां क़ातिल धुर जो शक हो त असां साल अॻु संदन जे ॾोहारी नौजवान बबिन भंगवार के पुलिस हथां क़त्ल करायो आहे। उन बावजूद असां उन्हनि सां राजूनी करण समेत हर तरह की नीयत पत ॾियण लाइ तैयार हुआसीं, पर उन बावजूद भी उन्हनि सालमनि असांजे ॿिनि गभरुनि के नाहक क़त्ल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। शहीद जे वारसनि चयो त असां जो ख़ानदान पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िम आहे। असीं अमुन परस्त ऐं झेड़े खां परे आहियूं, पर पुलिस जी नाअहली करे असां मायूस आहियूं। उन्हनि चयो त झेड़े जो मुख्य किरदार मुक़दम फ़तेहुद्दीन भंगवार आहे, जेको केस में भी नामज़द थियल आहे, जंहिंजो ॻोठ बख्शापुर पुलिस के हद में सॾ पंध ते आहे, पर पुलिस अञा सूधो कंहिं क़िस्म की का अग भराई न कई आहे। असां शरीफ ख़ानदान से वास्तो रखूं था, उन लाइ असीं IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर कंधाकोट समेत आला अदलिया के अपील था करियूं त जवाबदारनि के जल्द खां जल्द कानून की गिरफ्त में आणे साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क अंदर अमुन परस्त तंज़ीम के प्लेटफॉर्म तां एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।